मीरपुर माथेलो में पेस्टिसाइड एंड फर्टिलाइजर जे डीलरनि खे सिख्या ॾियण जो बंदोबस्त कयो वियो। डायरेक्टर ज़राअत सखर रसूल बख्श जोणी जे मीरपुर माथेले तालुके ऐं ॾहरकी तालुके जे डीलर्स सां धार गॾिजाणी करे ट्रेनिंग ॾिनी। गॾिजाणनि में एडिशनल डायरेक्टर घोटकी मजीद बिस्तरे, डिप्टी डायरेक्टर ज़राअत मीरपुर माथेलो निज़ामुद्दीन कलवड़ ऐं डिप्टी डायरेक्टर ज़राअत ॾहरकी सदरुद्दीन नाच समेत दर्जने डीलरनि शिरकत कई। इन मौके ते डीए डायरेक्टर ऐं ज़रई बहार रसूल बख्श जोणी जे पारां घोटकी ज़िले में वण जे फसल जी तबाही जो कारण गैर मयारी बिज ऐं गैर मयारी दवाउनि सेखड़ा कंपनी जे वर्करनि खे ॼाणाईंदे सॼी तबाही जो ज़िम्मेवार पेस्टिसाइड तोड़े बिज जे कंपनियुनि ऐं डीलरनि खे करार ॾिनो। इन मौके ते आईंदा जो लाइअमल जोड़ण लाइ हुन डीलरनि खे अपील कई त हू बग़ैर वारंटी वारे बिज रखण ऐं बिज बाबति मुकमल यकीन न हुअण जी सूरत में दुकाननि ते बिज रखण बंदि कनि। तव्हां त कोन ठाहियो, तव्हां मां को बि हिकिड़ो माण्हू बि कोन्हे जंहिं बिज ठाहियो हुजे, असांखे पक आहे। ऐं असां इहो बि सची ॻाल्हि अथव, इहो बि असांखे यकीन आहे, तव्हां जेतिरा माण्हू वेठा हो न, तव्हां मूं शायदि ई को किनो कमु कंदो हुजे। हर को माण्हू कोशिशि थो करे त जेकर मां चङो कमु कयां, लेकिन असां छा था कयूं, कॾहिं कॾहिं अणॼाणाई में असां ग़लतियूं थी वञनि। पर मार्केट में डिमांड हुई, माण्हू अचे पियो असां खां बिज घुरण जे, असां बि चऊं पिया जेकर असां किथां बिज वठी इन खे पहुचायूं त पंहिंजी रोज़ी जेको आहे उठायूं। लेकिन जीअं त असांखे इदराक न हुयो, ख़बर न हुई, ॼाण न हुई, जंहिंजे करे असां जेको आहे जे असांखे ॼाण हुजे हा न त बाबा इहो बिज जेकॾहिं असां कंपनियुनि खां वठी ज़मींदारनि ताईं पहुचायोसीं ऐं इन बिज असांजे पैदावार न ॾिनी त मूंखे कामिल यकीन आहे तव्हां मां केर बि दोस्त जेको आहे उहे बिज ख़रीद न करे आहे। इहो अणॼाणाईअ में न ॼाणण जे करे असां इहो बिज वरितोसीं, 2 रुपया जेको आहे उहो रोज़ी, हर कंहिंजी रोज़ी आहे, इहो हक़ु आहे हर कंहिंजो, रोज़ी करे थो पियो। इन करे उन रोज़ीअ जे करे जेको आहे उहो असां इहो बिज वठी वरी जेको आहे उहो ज़मींदारनि खे ॾिनोसीं। इहा असांजी सिर्फ़ु ॻाल्हि। बणिजे तो बिज विकिरे लाइ ज़रई तोसी खाते खां डीलरशिप सर्टिफिकेट हर हालत में हासिल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।